हजरत मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो, इन्नी अरिफ्तु रब्बी बिफसखिल अज़ाइम, मूं पंहिंजे रब खे इन ॻाल्हि में सुञातो आहे मुंहिंजे इरादनि खे टोड़ण में। मां इरादो कयां थो हीउ कमु हीअं कयां, कोशिश कयां थो, पर कमु उहे नथो थिए, ॿी तरह थी थो पवे। सम्झां थो का वॾी ज़ात आहे जेका पंहिंजी मर्ज़ी हलाए थी। मां तो चवां त हज़रत अली सुणे जो ही फरमान हियांव ते लिखण जहिड़ो आहे। तव्हां सां ईअं चवंदा आहियूं न, हीअं थियो, हीअं छो न थियो, हीअं थिए हा, हूअं थिए हा। बाबा थींदो ईअं जीअं अल्लाह चाहींदो। समझो था? असांखे आहे कोशिश, इंसान जे मथां आहे कोशिश। कोशिश कंदो, पंहिंजी मेहनत कंदो, पर उनजो नतीजो इहो अल्लाह जे वस आहे। मर्ज़ी बाने जी न हलंदी आहे, मर्ज़ी रब जी हलंदी आहे। कंहिं वली सगोरे खे कंहिं माण्हू चयो, से मूंखे का नसीहत कयो। पाण फरमायूंसि त नसीहत हिकिड़ी कयां थो त तूं ख़ुदा न थिजाए। हैरत में अची वियो, चईं ख़ुदा न थिया, इहा नसीहत कीअं, मूंखे सम्झ में त नथी अचे। बुज़ुर्गनि फरमायोसि त पुट, ख़ुदा जी ज़ात जो शान आहे, जीअं चाहींदो आहे तीअं थी पवंदो। अल्लाह जीअं चाहींदो तीअं थी पवंदो, मर्ज़ी रब जी हलंदी। ऐं बानो जीअं चाहींदो, कॾहिं उहे थींदो, कॾहिं उनजे ख़िलाफ़ थी पवंदो। बानो चाहे थो त मुंहिंजो ही मक़सद मुंहिंजो हीअं पूरो थिए, कॾहिं मक़सद पूरो थींदो, कॾहिं न थींदो। जेकॾहिं बाने जी हर ख्वाहिश, हर इरादो, हर तमन्ना पूरी थिए त पोइ ख़ुदा न आहे, पोइ इहो बानो न आहे, ख़ुदा आहे। इहो शान ख़ुदा जो आहे, जो जीअं चाहे तीअं थी पवे। असीं आहियूं बाना। ॻाल्हायो, थधि लॻी अथव छा? तव्हां हेतिरो इंतज़ार कयो आहे त मूंखे उहा सभु कसरत तां मूं कढणी आहे। ख़ुदा जी जो शान आहे, जीअं चाहींदो तीअं थी पवंदो। बानो जीअं चाहींदो, हज़ार ख्वाहिशूं, हज़ार तमन्नाऊं, का पूरी थींदी का न थींदी, को मक़सद पूरो थींदो को न थींदो। ख़ुदा जो शान आहे उनजो हर इरादो पूरो थियण। इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयअन अन यक़ूल लहू कुन फयकून। अल्लाह ताला जॾहिं कंहिं शइ जो इरादो कंदो आहे, चवंदो आहे थी पव, उहा शइ थी पवंदी आहे। इहो शान रब जो आहे। ऐं बानो जेको चाहींदो त कॾहिं उनजे इरादे मुताबिक़ कमु थींदो, कॾहिं न थींदो।